अस्सलाम वालेकुम। अॼु जेका शख़्सियत असां सां गॾु स्क्रीन ते मौजूदु आहे, मूंखे ॿुधाईंदे त ई फ़ख़्रु महसूसु थींदो त नौजवाननि में जेको जदीद टेक्नोलॉजी जी जेका महारत आहे, साईं बिल्कुलु उन अंग अखरनि में अचे थो। साईं जो तारुफ़ तव्हांखे ॾींदो हलां। साईं हाजी मोहम्मद खोखर साहब पाण सीनियर ब्रॉडकास्टिंग इंजीनियर आहिनि पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ते। वरी ज़माने खां पंहिंजूं सर्विसिस ॾियनि पिया। जदीद टेक्नोलॉजी जी असां अगरि ॻाल्हि कयूं त अॼु जे जदीद दौर में जेका ऑडियो बुक्स PDF जंहिं तरीक़े सां किताब पढ़िया वञनि था इंटरनेट ते, उन में साईं महारत रखनि था। ख़ासि तौर ते टेक्नोलॉजी जी तमामु घणी ॼाण अथनि। अॼु साईं असांखे वक़्तु ॾिनो आहे, असीं साईं जा तमामु घणा थोरा आहियूं। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां अॼु असांखे वक़्तु ॾिनो। वॾी महिरबानी जिब्रान साईं। साईं, अॼु सिंधी अदबी बोर्ड बाबति तव्हांजा तासुरात रिकॉर्ड कंदासूं। सिंधी अदबी बोर्ड हींअर जदीद टेक्नोलॉजी ते कमु करे पियो ऐं तव्हांखे जदीद टेक्नोलॉजी जो तजुर्बो बि आहे, उन जा तासुरात तव्हांजा हिकिड़े रिकॉर्ड ते ईंदा। तव्हां सिंधी अदबी बोर्ड आया आहियो, असांजे चेयरमैन मखदूम सईद ज़मा आतिफ़ साहब सां तव्हांजी मुलाक़ात रही आहे। तव्हांखे कीअं लॻो बोर्ड अची? हा जिब्रान साईं, कुझु टाइम पहिरियों साईं सां मुलाक़ात थी, सईद ज़मान आतिफ़ साहब सां मुलाक़ात थी। बुनियादी मक़सदु इहो हो त हुननि जो हिकिड़ो प्लान हुयो इहो त हिते FM वग़ैरह हिते असां सॼो पंहिंजा प्रोग्राम्स ॾियूं, पंहिंजो अदबी बोर्ड जूं जेके बि एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि खे जेको आहे FM जे ज़रिए आगाही ॾियूं, जेके नवां बुक पब्लिश थियनि था या उन सां गॾोगॾु स्टूडियो जेको उन्हनि जो हुयो, उन्हनि जो इहो बि हुयो प्रोग्राम त उन स्टूडियो खे क़ाइमु करिणो आहे। ऐं गॾोगॾु जेको मेन हवालो इहो बि हुयो असांजे वञण जो, उते हिकु सुठे क़िस्म जो हिकिड़ो ऑडिटोरियम हुयो जंहिंमें साउंड जो हिकिड़ो थोरो इशू नज़र आयो पिए त जेॾीमहिल हाउलिंग वग़ैरह थिए पई उन में ऐं आवाज़ जो एको थिए पियो, त पोइ साईं जो इहो प्लान हुयो त हिन खे एक्वेस्टिक करिणो आहे ऐं प्रॉपर जेकॾहिं को माण्हू ॻाल्हाए ॿोलाए त हुनखे प्रॉपर ॿुधण में अचे। को इवेंट बि हुयो उन्हनि ॾींहंनि में, त पोइ उन सिलसिले में साईं सां हिकिड़ी मीटिंग थी। पर महसूसु इहो थियो त साईं जेको आहे सो हुन में वीहनि हुयो टेक्नोलॉजी शयुनि खे जदीद कीअं कजे, या उन बिल्डिंग उन में जेके नवाण असांखे नज़र आई। पहिरियों बि वञणु थियो, पोइ बि वञणु थियो, त उन में काफ़ी फ़र्क़ु नज़र आयो असांखे। बाक़ी जीअं तव्हां सुवालु इहो कयो त माना तव्हांजो प्लान आहे साईं आतिफ़ साहब जे निगरानी, सईद ज़मान आतिफ़ साहब जे निगरानी में जेको तव्हां डिजिटलाइज़ेशन कयो पिया, पेपर बुक खे ऑडियो बुक में कन्वर्ट करण जे लाइ जेको हिकिड़ो प्लान आहे साईं जो, इहो हिकिड़ो मेगा प्लान आहे मुंहिंजी नज़र में। त ऐं इहो वॾो हिकिड़ो तारीख़ी कमु थींदो, इहा वॾी हिकिड़ी ख़िदमत थींदी। छो जो माना हीउ जेको दौरु आहे ऐं वक़्तु मटिजे थो। पेपर जेको आहे सो जीअं हाणे पाण हिते ॾिसंदासीं त पेपर बि महांगो थी वियो आहे, उन सां गॾोगॾु माण्हू जी मसरूफ़ियत बि आहे। माण्हू थोरे टाइम में वधीक मालूमात वठणु थो चाहे, त ऑडियो बुक हिकिड़ो वाहिद इहो ज़रियो आहे त जेको माण्हूअ जे टाइम बचाइण खां सवाइ माण्हूअ खे पूरी मालूमात ॾेई सघिजे। ऐं ऑडियो बुक जेको आहे सो मिसाल, ऐं ॿियो ईअं बि थींदो आहे त हिकिड़ा बुक्स अहिड़ा ख़ज़ानो आहे हिकिड़ो, उहो वक़्तु उनजो बि हिकिड़ी मयाद हूंदी आहे, हिकिड़ो वक़्तु हूंदो आहे, उन खां पोइ उहे शयूं एक्सपायर थियनि थियूं या मिलनि नथियूं, या उहे बुक नायाब आहिनि, उहे माण्हू खां हलिया था वञनि। पर जॾहिं तव्हां उनखे ऑडियो में तव्हां उनखे कन्वर्ट कयो था, त पोइ उहो जेको आहे सो वॾे अरसे ताईं माना हिकिड़ो महफ़ूज़ थी थो वञे। त इहो हिकिड़ो उन राइटर जे लाइ, उन्हनि माण्हुनि जे लाइ, ऐं इवन जेको आहे सो जेको हिन वक़्तु सरबराह आहे साईं मखदूम साहब, उन जे क्रेडिट ते वॾी ॻाल्हि वेंदी। बाक़ी ऑडियो बुक उन जूं ॿियूं खोड़ सारियूं ख़ूबियूं आहिनि। जेकॾहिं पाण PDF फॉर्म में ईंदासीं या ऑडियो बुक, दुनिया में त तक़रीबन जेको आहे सो इहे बुक आहिस्ते आहिस्ते थी चुका आहिनि। तक़रीबन सुठा बुक ऑडियो फॉर्म में आहिनि, पर असां वटि अञा कम जी ज़रूरत आहे। ऐं उन में जेकी हिकिड़ो 3-4 शयूं इहे बि आहिनि त मिसाल जे तौर ते हिकिड़ो माण्हू इहो आहे त आम माण्हू आहे, उनखे तलफ़ुज़ जी जेको सुठे नमूने सां जेको नैरेटर हूंदो, उहो पढ़ियो लिखो तव्हां सिलेक्ट कई आहे पंहिंजी टीम। उन में जेके नैरेटर्स आहिनि उहे नाले वारियूं शख़्सियतूं आहिनि, जीअं नसीर मिर्ज़ा साहब या ॿिया मिसाल आहिनि, अली अकबर साहब वारा आहिनि, अली अकबर हिंगोरिया साहब, ऐं ॿी बि ज़ाहिर तव्हांजी का वॾी टीम हूंदी जंहिंजे नालनि जी मूंखे ख़बर कोन्हे। त उहो जेको हिकिड़ो तलफ़ुज़ जी अदायगी उन्हनि माण्हुनि जी हूंदी, त आम पढ़ंदड़ जेको पढ़ी बि वियो, घटि मालूमात वारो माण्हू, उनखे उन असुलु लफ़्ज़नि जे उचार जी ख़बर न पवंदी। पर ऑडियो बुक जे ज़रिए बहितर ॻाल्हि इहा हूंदी त उन माण्हूअ ताईं असुलु उन लफ़्ज़नि जे उचार जी बि ख़बर पवंदी। नंबर ॿी ॻाल्हि आहे, एक्सरसाइज़ आहे, घर जो कमकार आहे, या किथे बि तव्हांजो वक़्तु ज़ाया कोन थींदो। ऐं उनजो ॿियो जेको फीचर आहे, जेको सुठी शइ आहे ऑडियो बुक जी आहे
त तव्हां जेकॾहिं उन स्पीड तव्हांजे कंट्रोल में हूंदी, तव्हां इनखे स्पीड खे वधाए करे उनखे, मिसाल जे तौरु आम माण्हू रीडर आहे, टाइम सीड़ाए वेठो हूंदो, सुतो पियो हूंदो, या उनखे टाइम कढणो पवंदो पंहिंजे इन बुक किताब पेपर वारे बुक जे लाइ। त ऑडियो बुक में इहो आहे त तव्हां फास्ट स्पीड करे बि शयूं जेको आहे सो जल्दी तव्हां मालूमात पंहिंजी वठी सघो था। त इहो जेको आहे सो मां त चवां थो तमामु सुठो प्रोजेक्ट आहे, ऐं इनशाला जेको आहे सो इहा जेकी शुरूआति आहे, इहो हिकिड़ो जेको तव्हां वरिती आहे, इहा हिकिड़ी माना हीअं सम्झ लीडिंग रोल हूंदो सिंधी अदबी बोर्ड जो बाक़ी ॿियनि जेके अशाइती जेके इदारा आहिनि उन्हनि जे लाइ। साईं इहो विज़न असांजे मौजूदा चेयरमैन मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ़ साहिब जो आहे। साईं वटि विज़न हो त ऑडियो बुक्स थियनि PDF ते, उन खां अलावा जदीद टेक्नोलॉजी कंप्यूटर सिस्टम साईं चेंज कराया, पंहिंजे दौर में प्रिंटिंग मशीन ॾियारियूं त किताब बोर्ड में छपजनि, बाइंडिंग सॼी अंदरि पई थिए, ऑडिटोरियम या जेका ख़ूबसूरती ॾिसो था, इहो साईं वटि विज़न हो। हींअर वेझड़ जेको आहे साईं पंहिंजे सॼे सिस्टम खे एक्सप्रेस फीडर करायो त किताब अंदरि छपजनि। तव्हां रीडर बि ॾाढा सुठा आहियो, तव्हां स्कॉलरशिप ते दुनिया ॾिठी आहे, ऑस्ट्रेलिया विया आहियो, विज़िट कई आहे, उते लाइब्रेरियूं ॾिठियूं आहिनि, एज़ अ स्कॉलर बि तव्हां कमु कयो आहे। साईं वटि हींअर हिकिड़ो विज़न आहे जंहिं ते हू कमु कनि पिया त सिंधी अदबी बोर्ड में स्कॉलर्स जे लाइ बेनज़ीर भुट्टो जे नाले सां हॉस्टल हुजे, शहीद मोहतरमा जे नाले सां या शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे नाले सां रिसर्च लाइब्रेरी हुजे, जिते फ्री अकोमोडेशन फॉर टाइम बीइंग ऐं मवाद सॼो फ्री ऑफ कॉस्ट हुजे। एज़ अ स्कॉलर तव्हां इन विज़न खे कीअं था ॾिसो? ॾिसो, हिते इहो बि हिकिड़ो वॾो अज़ीम कमु आहे। हिते माना अहिड़ा खोड़ सारा माण्हू आहिनि, स्कॉलर्स आहिनि असां वटि मौजूदु आहिनि, पर उन्हनि वटि उन कमु करण जो उन माहौल कोन्हे, उन कमु करण जो मौक़ो कोन्हे। पर जेकॾहिं इन्हनि स्कॉलर्स जे लाइ तव्हां हिकिड़ी हॉस्टल क़ाइमु कंदा ऐं उनखे अकोमोडेट कंदा ऐं उनखे हिकिड़ी असाइनमेंट ॾींदा ऐं उनजो फीडबैक वठंदा, त नतीजे में उहो वॾा नतीजा ॾींदी। उहा जेकी रिसर्च आहे उहा वॾा नतीजा ॾींदी। खोड़ सारा माण्हू आहिनि रिसर्च करे था वञनि, उन जूं फाइंड्स ॾियनि था, पर उन ते इम्प्लीमेंट नथो थिए। पर जेकॾहिं को रिसर्च इदारो क़ाइमु थो थिए, इवन उन जूं हॉस्टल्स बि हूंदियूं, रिसर्चर्स बि हूंदा उते, ऐं उन्हनि जी फीडबैक ऐं प्लस में पंहिंजो रिसर्च जेके बि हूंदियूं, जेके बि रिज़ल्ट्स हूंदा उहे तव्हांजे साम्हूं जेॾी महिल पेश थींदा ऐं उन्हनि ते उहो इम्प्लीमेंट थींदो, त इहो हिकिड़ो वॾो वरी तारीख़ी ॿियो कमु हूंदो। साईं सिंधी अदबी बोर्ड में हींअर ताईं पंहिंजे दौर में केतिरा ई चेयरमैन्स रहिया आहिनि। 1941 खां शुरूआति थिए थी, ऐं ख़ासि तौर ते कंट्रीब्यूशन असां ॾिसूं था त मखदूम फैमिली जो असांखे मिले थो। मखदूम तालिबुल्ला साहिबु रहिया, मखदूम जमील साईं रहिया, हाणे मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ़ साहिबु, साॻे ख़ानदान जो सिलसिलो आहे। साईं पाण शाइर बि आहिनि, तख़लीक़कार बि आहिनि। साईं हिकिड़ो विज़न ॾिनो आहे ख़ासि तौर ते नवनि राइटर्स लाइ, जेके साहिब किताब न आहिनि, त उन्हनि खे मुआशी सूरत हाल ॾिसो पिया, पेपर महांगो आहे, छपाई महांगी आहे किताब, त उन्हनि खे साहिब किताब कयो। पुराणा किताब जेके नायाब थी विया आहिनि उन्हनि खे रीप्रिंट कयो। जेके मसवदा सालनि खां असांजे डिस्प्ले सेंटर में मौजूदु आहिनि उन्हनि खे ऑडियो बुक्स में खणी अचो। इन खे नज़रे खे कीअं था ॾिसो? ॾिसो, इन जो तमामु देरि खां वॾो फ़ाइदो आहे। मिसाल जे तौर ते जेको नवां राइटर आहिनि, उहे वेचारा किताब ॿियनि जायुनि ते छपाए नथा सघनि, या पेपर महांगे थियण जे करे, या इदारनि में बजट जा इशूज़ बि थियनि था। पर जेकॾहिं हू फ़िलहालु माना शुरूआति में जेकॾहिं ऑडियो फॉर्म में का शइ अचे थी, त हिकिड़ो त उनखे पज़ीराई मिलंदी उन माण्हूअ खे। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त इदारे जे लाइ बि उन जे लाइ फ़ाइदो आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं मुख़्तलिफ़ जीअं वेबसाइट आहे अदबी बोर्ड जी, उनखे जेको आहे हिकिड़ो कॉर्नर, हिकिड़ी जेको आहे कैटेगरी उन जी ऑडियो बुक जी जेकॾहिं रखी वञे, इहा मुंहिंजी हिकिड़ी सजेशन आहे। जी साईं। त छो जो जीअं ऑडियो बुक आहे उहे जीअं छपबा त ज़ाहिर आहे उन जो ऑनलाइन तव्हांखे प्लेटफॉर्म खपंदो। ऑनलाइन प्लेटफॉर्म अॻु में मौजूदु आहे, उनखे थोरो बहितर करे जेको आहे सो हिकिड़ो ऑडियो कॉर्नर हूंदो ऐं उन में बुक अपलोड थींदा। अपलोड थियण खां पोइ हिकिड़ो त उन जी शेयरिंग जेकी आहे पूरी दुनिया में थींदी। मिसाल ॻाल्हि आहे, फिज़िकली बुक आहे, तव्हां किथे शेयर नथा करे सघो, माना 5, 10, 15 जेकॾहिं तव्हांखे मुल्क में ॿिए हंधि ॾियारे मोकिलियो आहे छा, त उनजी कॉस्ट वधी वेंदी ऐं उनखे कैरी करण बि ॾुखियो हूंदो। पर ऑडियो फॉर्म में जेकॾहिं का शइ तव्हां वटि मौजूदु आहे त पूरी दुनिया में उनजी सर्कुलेशन बि थींदी, हर माण्हूअ ताईं उनजी एक्सेस हूंदी। सभ खां वॾो कमाल ऑडियो बुक जो त इहो आहे हिकिड़ो त तव्हां शेयरेबल आहे शइ ऐं उनजी एक्सेस हर माण्हूअ ताईं मौजूदु हूंदी। नंबर ॿी ॻाल्हि इहा त उन मां रेवेन्यू बि जनरेट थी सघे थो। मिसाल जे तौर ते घटि ई भला शुरू में तव्हां फ्री ऑफ कॉस्ट बि रखी सघो था, पर उनखे जेको आहे सो फॉर सेल बि रखी सघो था। जीअं अदबी बोर्ड जा किताब असांजा जेको आहे सो खपजनि था मुख़्तलिफ़ क़ीमतुनि ते, अहिड़ी तरह सां ऑडियो बुक बि जेको आहे सो घटि क़ीमतुनि ते उहो माण्हू वेबसाइट ते इदारो जेको आहे सो रखी करे ऐं उनखे सेल आउट बि करे सघे थो ऐं उनखे रॉयल्टी बि मिली सघंदी, पज़ीराई बि मिली सघंदी उन राइटर खे।
ऐं ॿियो इहो आहे त हुन में जेको ॾिठो वियो आहे आम तौर ते जेको थोरो घणो एनालिटिक्स जेको ॾिसूं था असां त माण्हू अक्सर इहो जेको आहे सो PDF खे वधीक सर्च कनि था, छो जो उन्हनि खे जेको आहे सो उन पेपर फॉर्मेट में वरी पाण बि खणी वञनि था उनखे, या वरी उहो फ्री आहे त उहो PDF जेकॾहिं फ्री डाउनलोड हूंदी त उहा ट्रैफिक तव्हांजी वेबसाइट अदबी बोर्ड जे वेबसाइट ते ईंदी ऐं गॾोगॾु जेको ऑडियो कंटेंट में हुनखे का शइ खपंदी त उहो बुक उहो वठी सघंदा। अच्छा साईं, मखदूम सईद ज़मा आतिफ़ साहब जे दौर में 250 किताब छपिजी चुका आहिनि। इहा हिकिड़ी वॾी फिगर आहे। तव्हांजी पंहिंजी हिकिड़ी ऑनलाइन लाइब्रेरी आहे जिते तव्हां किताब रखो था, तव्हां शयुनि खे सम्झो था, ऐं रिसाला कॾहिं बि वक़्ताइता कोन आया। इवन महरान रिसाले जी असां ॻाल्हि कयूं त इहो रिसालो 50 जे ॾहाके में शुरूआति करे थो, पर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बंदि थींदो रहियो आहे, कॾहिं आयो आहे कॾहिं न आयो आहे, मुख़्तलिफ़ मसाइल थिया आहिनि। पर 2019 खां रिसाला मुसलसल अचनि पिया, को गैप न आयो आहे, ख़ासि नंबर बि थिया आहिनि। किताबनि जी जीअं तव्हां विकिरो जी ॻाल्हि कई त चेयरमैन साहिब जूं हिदायतूं आहिनि त किताब खे 50% रिआयत ते तव्हां पंहिंजे पढ़ंदड़ खे ॾियो त रीडर्स ताईं वधि खां वधि किताब पहुचनि। जेके किताब लाइब्रेरीज़ ताईं साईं हींअर 200-250 लाइब्रेरीज़ खे किताब ॾेई चुका आहिनि। इन विजन खे कीअं था ॾिसो? इहो त तमामु हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जिब्रान मां मूं ॾिठो आहे, छो जो बुक्स सां जेको आहे सो वेबसाइट आहे त उन मां ई कॉमर्स जी वेबसाइट आहे त उन में थोरो अंदाज़ो बि थी वेंदो आहे त कहिड़े क़िस्म जा बुक ऐं मिसाल मुख़्तलिफ़ पब्लिशर्स आहिनि उन्हनि जा बुक जेके आहिनि उहे खपजनि था। पर ख़ासि करे जेकॾहिं अदबी बोर्ड जे छपायल किताबनि खे ॾिसिजे त हैरानगी इहा बि आहे त तव्हांजो जेको उर्दू कंटेंट आहे असांजो उर्दू वारो, उन जी बि जेको आहे सो उनखे तमामु घणी पज़ीराई मिले थी ऐं उनखे वठण वारा माण्हू बि पूरे पाकिस्तान में काफ़ी सारा आहिनि जेके अदबी बोर्ड जा, छो जो हिकिड़ो त उनजो पेपर सुठो आहे, ॿियो उन पेपर जी क्वालिटी सुठी, टियों कंटेंट सुठो आहे। मूं जे हथल इम्कान इहा कोशिशि कंदा आहियूं त असां उन्हनि खे मुतमिन करे सघूं, पर माना इहो एतिरो बुक जेको आहे सो कुझु बुक्स अहिड़ा आहिनि जेके उन्हनि जी सेल एतिरी घणी आहे जो वरी रीप्रिंट थियण में थोरो टाइम लॻे थो त उहो क्लाइंट बार बार उहो जेको आहे सो डिमांड कंदा रहंदा आहिनि त इहो बुक वरी कॾहिं छपजंदो। त PDF ऐं प्लस ऑडियो जो इहो फ़ाइदो आहे त माना तव्हांजो उहो कंटेंट जेको आहे सो इहो ख़तमु थियण वारो हूंदो ई न। इहो तव्हांजो इहो हिकिड़ो जेको कंटेंट आहे इहो तव्हांजो पियो हलंदो ऐं उनजी का मियाद बि न हूंदी, न को उनजी का ख़तमु थियण जी का हूंदी लिमिट हूंदी। त लिहाज़ा इहे पेपर त पंहिंजी जाइ ते उनजी अहमियत आहे किताब जी, उनखे त असां नथा चऊं त उनजी का न हूंदी आहे। बिल्कुलु कुझु माण्हू इंजॉय कंदा आहिनि पेपर बुक खे, पर कुझु माण्हू जेको आहे सो मसरूफ़ आहिनि त उहे वरी ऑडियो बुक खे प्रिफर कंदा आहिनि। त उन खां बहितर इहा ॿी का ॻाल्हि आहे कोन। जेके बि साईं आतिफ़ साहिब जा प्रोजेक्ट आहिनि, सईद ज़मान आतिफ़ साहिब जा, उहे अॼु जे दौर जी ज़रूरत आहिनि ऐं ख़ुशी जी इहा ॻाल्हि आहे त उन्हनि उहा शुरूआति कई आहे, जेको ॿियनि जे लाइ बि जेको आहे सो हिकिड़ो जेको आहे रस्तो खुलंदो। ॿिया बि इन इदारे सां लाॻापियल जेके मुख़्तलिफ़ ॿिया बि इदारा आहिनि, उहे प्राइवेट या गवर्नमेंट जा, उन्हनि खे बि जेको आहे सो हिमत अफ़ज़ाई थींदी ऐं उहे बि पंहिंजे जेके बुक्स आहिनि उहे कंटेंट खे जदीद डिजिटलाइज़ करण में उहे बि कोशिशि कंदा। त इहो वॾो हिकिड़ो कम जो इहो कार ख़ैर जो कमु हूंदो ऐं इहा ख़िदमत हूंदी। असां चई सघूं था त मौजूदा दौर सईद ज़मा आतिफ़ साहिब जो बोर्ड लाइ उरूज जो दौर आहे। बिल्कुलु बिल्कुलु, इन में को शक कोन्हे। वरी महिरबानी साईं, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। वॾी महिरबानी जी।